बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तमारी से रहियो प्रोग्राम मेहरान क्लिनिक। आऊं आहियां डॉक्टर फारूक ठालपुर। प्रोग्राम जी शुरुआत भिटाई साईं जी अमर सिट सां कंदासीं त अघाई सघा थिया जे वेठा वटि वेझनि। व्यूअर्स, अॼु के प्रोग्राम में ही जेका सिचुएशन प्रिवेलिंग सिचुएशन आहे गर्मी जी ऐं टेम्परेचर जी, जेको हिन वक़्तु तमामु घणो नज़र अचे पियो ऐं उन टेम्परेचर जे करे जेके जिस्म ते असरात पवनि था, उन्हनि असरात जे करे असांजे जिस्म में कहिड़ियूं तब्दीलियूं अची सघनि थियूं ऐं इन गर्मी खां बचण जे लाइ असां वटि कहिड़ा उपाउ आहिनि, उन्हनि उपाउनि ते कहिड़े तरीक़े सां असां अमल करे इन गर्मी खां पंहिंजो पाण खे बचाए सघूं था, ताकी असांजे जिस्म ते इन गर्मीअ या हीट स्ट्रोक या हीट वेव जा जेके असरात आहिनि उहे जेके जिस्म ते अचनि था उन्हनि खे असां रोके सघूं। छाकाणि त जेकॾहिं इहा हीट या इहा गर्मी असांजे जिस्म ते पवंदी त उन जा असरात असांजे जिस्म ते एतिरे हद ताईं थी सघनि था जो कॾहिं कॾहिं त एतिरो बि थी वेंदो आहे जो जेका डिहाइड्रेशन थी वञे हली या जिस्म मां पाणी जी खोट थी वञे हली, त उन सिचुएशन में हिकिड़ी एमरजेंसी सिचुएशन हुजे थी ऐं उन सिचुएशन में उन मरीज़ खे हॉस्पिटलाइज़ करणु तमामु घणो ज़रूरी हुजे थो। सो ही जेको टेम्परेचर आहे, इन टेम्परेचर खे कहिड़े तरीक़े सां असां मेंटेन करे पंहिंजे जिस्मानी साख़्त खे महफ़ूज़ करे सघूं था, अॼु इन हवाले सां गुफ़्तगू कंदासीं त हीट वेव छा आहे, हीट स्ट्रोक छा आहे ऐं इन जा असरात जेके जिस्म ते पवनि था उहे कहिड़ा आहिनि ऐं कीअं उन्हनि असरात खे दूरि करे सघिजे थो। ख़ासि तौर ते नंढी उमिरि जा जेके ॿार आहिनि या वॾी उमिरि वारा जेके 50-60 सालनि खां वॾी उमिरि वारा आहिनि, उन्हनि ते जेकॾहिं इन जा असरात पवनि था त उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां मैनेज करे सघिजे थो ऐं ऑफकोर्स त इन जी मैनेजमेंट जे हवाले सां बि डिस्कस कंदासीं त कहिड़े तरीक़े सां इन खे मैनेज करे सघिजे थो। गुफ़्तगू करण जे लाइ जेका महिमान शख़्सियत अॼु मूंसां गॾु आहे उनजो तारुफ़ तव्हां सां कराए छॾियां। पाण प्रोफेसर आहिनि डिपार्टमेंट ऑफ सर्जरी, पाण लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिस जाम शोरो खे बि सर्व करे चुका आहिनि एज़ अ प्रोफेसर ऐं हिन वक़्तु बिलावल मेडिकल कॉलेज में पाण हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ सर्जरी आहिनि डॉक्टर अफ़ज़ल जुनेजो साहब। अस्सलाम वालेकुम भाउ, वरी महिरबानी ऐं वरी महिरबानी जो तव्हां इन टॉपिक ते ॻाल्हायो जेको ज़रूरी आहे हींअर ऐं पाण इन सिचुएशन खां को अॼु न पर 4-5 सालनि खां गुज़रूं पिया। पहिरीं जेकॾहिं पाण वञूं त इन जा असबाब कहिड़ा थींदा था जेके एविडेंटली पाण खे मिलनि पिया त इहो छा थी पियो आहे। इहो 2 शयूं थियूं आहिनि। उन में असां सही माना में ॾिसूं वई त गाॾियुनि जा धुआं, ओवर पॉपुलेशन माण्हूअ जो वाधारो ऐं सिज जी जेका ज़ोन चऊं जेका मथे उनखे रोकियो पियो सिज जी रोशनी खे, उन जे बि टुटण जा वॾा असरात आहिनि। ॿियो जेको पाण कमु कयो जेके टोड़ीनि था इन में एयर कंडीशन, रेफ्रिजरेटर, इन्हनि बि इनखे ख़तमु करण में वॾो किरदारु अदा कयो। ऐं जेका डिग्री पाण जे ज़माने में टेम्परेचर जी हुई या 5 डिग्री जेकी चइजे या ॿियो चइजे, उन ज़माने खां हींअर 6 डिग्री वधी वई। ऐं ॿियो छा थियो त जेका एटमॉस्फेयर में जॾहिं इहा गर्माइश पई त उन गर्माइश जे करे पाणी जेको आहे एतिरो वेपराइज़ थियो, उन पाणीअ जा एतिरा बुखारात निकिता समुंड मां जो उन्हनि बुखारात गरम वारनि जो टेम्परेचर असांखे सफोकेशन वारो फील थियो। जेको 35 डिग्री असां चऊं टेम्परेचर आहे, उहा फीलिंग 40 डिग्री ते अची वई। उन अलॻि खानो ख़राबु करे छॾियो। पोइ जॾहिं इहा गर्मीअ जो तत वधे थो या सर्दीअ जो वधे थो, असां उहे जानवर आहियूं, इंसान आहियूं ख़ैर, पर उन में इहा आहे त जेके गर्मी ऐं थधि ॿिन्हिनि खे उनखे बर्दाश्त करण जो ऐं कंट्रोल करण जी ज़रूरत थी पए। जीअं तव्हां पहिरीं चयो त उन में जेके पहिरीं जिन खे धकु लॻे थो असां वटि उहे ॿार ऐं पोड़ा आहिनि। हाणे इहो इनखे जेको असबाब इहे मेन आहिनि। ॿियो जेको आहे हिन गर्मी जे मौसम में असां जेको ॿियो मसइलो थिए थो उहो इहो आहे त असां वटि जेकॾहिं असां ॾिसूं वई त 2 शयूं आहिनि कॉमन काज़ बीमारी जो असां वटि। हिकिड़ियूं आहिनि वाटर बॉर्न जेके पाणीअ मां अचनि थियूं, ॿियूं जेके असांजी बीमारियूं आहिनि उहे एयर बोर्न आहिनि जेके हवा मां अचनि पियूं। ऐं हवा वारियूं बीमारियूं जेके घणे में घणियूं थींदियूं आहिनि इहे सियारे जे मौसम में असां वटि थियनि थियूं ऐं इन में वायरसिस आहिनि, ॿिया आहिनि। ऐं हींअर जेको गर्मीअ जे मौसम में आहिनि जेको वाटर बॉर्न बीमारियूं आहिनि, जिन में असां वटि ज़ालम सभ खां वॾी टाइफाइड जी बीमारी आहे जंहिंखे मुदे जो बुखार चइजे थो। उनखां पोइ दस्त जेका आहिनि उन में डिसेंट्री, अमीबिसिस चइजे उहा, ऐं वेरियस वायरसिस बि इन में डेवलप थियनि था गर्मीअ में,
जंहिंमें ॾिसो असां जेकॾहिं ABCD इहे ते अची वञूं त A वायरस ऐं E वायरस इहे ॿई काकूस मां था अचनि त इहे बि जेको आहिनि असांखे इन्फेक्शन जो वॾो सबबु कनि था। गरमाए जे करे जेकॾहिं असां खाधो पचायूं था सुबुह जो त शाम ताईं उन में बैक्टीरियल ग्रोथ एतिरी थी वञे, जरासीम एतिरा वधी था वञनि जो उहो बि असांजे लाइ ज़हर थो थी पए। सो हिते हिकिड़ो वेपन कोन्हे, मल्टाई वेपन प्रॉब्लम आहे। पोइ पॉपुलेशन जी जेका तमामु घणी वधी उन पॉपुलेशन ग्रोथ थी साईं, उन में हिकिड़े घर में जिते 5 हुआ उते 50 थी विया। त उन्हनि मां जेका हीट रेडिएट पई थिए निकिरे पियो माण्हू मज़ा, उनजे साह मज़ा, उनजे काकूस मां, उनजे पेशाब मां, उहा बि डबल ट्रिपल थी वई। त इन्हनि इन सबबनि जे करे पाण पोइते थियणु शुरू थियासीं। ऐं जेको चवनि था, जेको मेडिकल साइंस चए थी, उहे चवनि था टेम्परेचर जेको हुअणु खपे एनवायरमेंट जो घटि में घटि 26 डिग्री सेंटीग्रेड हुजे। हाणे पाण वटि पियो हले 52, 54, 48, 47 सिज़लिंग टेम्परेचर पियो हले, त तव्हां ॾिसो त उहो केॾो बुरो असरु विझंदी हूंदी। ऐं इनखे जेकॾहिं असां वेहूं वेही करे ॾिसूं त इनखे असां 2 हिसनि में मेन में विरायूं था। हिकिड़ो उहो हिसो जेको ड्राई करे हॉट, ड्राई एंड हॉट, माना तव्हां जिस्म ते हथु रखंदा त पघर कोन हूंदो, ख़ुश्क हूंदो माण्हू, ऐं वीचारे गर्मी मुसीबत में फासी पवंदो ऐं पियो हूंदो। हुनखे असां अंग्रेज़ी लफ़्ज़ हीट स्ट्रोक। ऐं जेके उनजो टेम्परेचर असां ॾिसंदासीं त 104, 105 ताईं वञी पहुचंदो। ऐं हिते वरी ॿी बि हिकिड़ी बीमारी जेका अञा हाणे शुरू थियण वारी आहे, उहा बरसाति थोरी थिए त इहे मच्छर अची खाईंदा। ऐं जॾहिं मच्छर अची असांखे खाईंदा आहिनि त उन में मलेरिया उहा कॉमन आहे। ऐं मलेरिया जो टेम्परेचर ऐं जॾहिं ॿियो हीट स्ट्रोक जो टेम्परेचर ॿई पाण में मिलनि था त नेचुरली इन जो जेको डिज़ास्टर आहे डेंजरस लेवल ताईं हली थो वञे माण्हू, ऐं उनखे ब्रेन ते एॾो इफेक्ट थो थिए जो मसइलो थियो पए। ऐं जेको हीट स्ट्रोक वारा माण्हू आहिनि मेजॉरिटी त माण्हू उहे असांखे वीचारा तव्हांजे ॿार ऐं माण्हू ॻाल्हि कई, पर हर को नौजवान बि, अॼुकल्ह नौजवान बि एतिरो कमज़ोर आहे, फ्रेजाइल, सिंधी चवंदा हुआ अक जी काठी आहियां, एतिरो फ्रेजाइल आहिनि जो उन्हनि खे जेकॾहिं को बि धकु लॻे थो त मेजॉरिटी त तव्हांजे वीचारा पोइते था हलिया वञनि। ऐं रस्ते ते वेंदे तव्हां ॾिसंदो हलंदे हलंदे माण्हू किरी पियो। ऐं असां वटि उहो को उनजे लाइ प्रिवेंशन पहिरीं बचाव जो कोन्हे त जेकॾहिं रस्ते ते निकिरां पियो ऐं हींअर ड्राई मौसमु आहे ऐं हवा गरम पई हले, लुक पई लॻे, त उन लुक खां बचण जे लाइ मूंखे छा करणु खपे? उन लुक खां बचण लाइ चवनि था यार पाणी जो इस्तेमालु वधीक करियो, ऐं पाणी बि पंहिंजो जेको आहे घणे भले थधो न मिले पर एटलीस्ट अगरि पाण खे मट में या ॿियनि शयुनि में विझी रखंदासीं, एतिरो कम अज़ पीअण जे क़ाबिल हुजे सुठो ऐं साफ़ु सुथिरो हुजे, गरम करे ठाहे रखियलु हुजे, उन जो इस्तेमालु करियो। ऐं कंध जो पोयूं हिसो जेको आहे, जंहिंखे अंग्रेज़ीअ में नेप ऑफ द नेक चवनि था, इहो मोस्ट प्रिवलेंट आहे त इन ते हीट जो असरु सिज जो घणे में घणो थिए। ऐं इहो जॾहिं ते घणे में घणो असरु थींदो त उहो बि असांखे मसइलो करे सघे। इहो इनजे करे जो एक्सपोज़ पोर्शन आहे। न त माण्हू ॿियो असां हिकिड़ो मूं उर्दू ड्रामो बि ॾिठो ऐं उन तस्करो करणु हमेशह मूंखे यादि हूंदो आहे त माउ पुट खां पुछे पई, बेटा दिन का कौन सा वक़्तु सबसे ज़्यादा गर्म होता है? त ॿारु चवंदो आहे अम्मा ये दोपहर का वक़्तु। दोपहर नहीं, सपहर का वक्त। तो बार पूछे क्यों अम्मा ऐसे आप क्यों कह रहे हैं सपहर का वक्त? कि जब सारी चीज़ें गर्म हो जाती हैं तब जाती हैं तो उस वक्त ज़्यादा टेम्परेचर का इफेक्ट होता है। सही। तो असांखे इहो सोचण त सिर्फ़ु इहो ॿिनि पैरनि जो ई मसइलो थींदो न यार, इन खां पोइ बि उन मसइलो थी सघे थो। छो जेकॾहिं असां ईअं पाणीअ जो इस्तेमालु कंदासूं, असांखे अॻे वीचारो ग़रीब फ़क़ीर जेको माण्हू हूंदो उनखे तोलियो मथे ते हूंदो ऐं उनखे पुसाए इस्तेमालु करे मथे ते रखंदा हुआ। पाणीअ जो को न को बादलो या ॿी का शइ उन हूंदी हुई, उहो इस्तेमालु कंदा हुआ पाणी पीअण लाइ, त बहितरु हुआ। पर हाणे उनखे छॾे करे निकिरी पिया आहियूं निर्वार थी, पोइ उन में इहे वीचारा किरनि था ऐं किरनि था त पोइ आम कॉमन माण्हू जो बि कमु आहे, गवर्नमेंट जो अकेले जो कमु कान्हे। त असां इहे पाणी जूं थधियूं सभीलूं मुख़्तलिफ़ जॻह लॻायूं। हाणे हींअर तव्हां ॾिसंदा त असां वटि उहो महीनो अचे पियो जंहिं महीने में इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां करबला जो वाक़ियो थियो ऐं शहीद कयो वियो। उन वक़्त में असां पाणी जा दॿा खणी बीठा हूंदा आहियूं। यार हींअर बि तक़रीबन ओड़ो हाल आहे। जेकॾहिं को थोरो पाण में हुजे त इहे पाण मुक़ररु माण्हू वीचारो लॻे पियो हुनखे पाणी जो टुकड़ो ॾियूं। सही। कंहिंखे बचण लाइ छतरी ॾेई छॾी, बर्दाश्त करे सघे थो, कपिड़ो पुसाए ॾेई छॾियो त उहो पंहिंजे कंध ते मथे रखे या मथे ते रखे त चांसिस वॾा आहिनि त हिन हीट स्ट्रोक मां बची पए। सही। पर ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं असां जहिड़ो को माण्हू वञे पियो
ऐं रस्ते ते ॾिसूं था यार को किरियो पियो आहे त उन ते वञी जीअं जो ॾिसे एज़ अ डॉक्टर त तमामु घणो वञी करे हथु रखे, हार्ट लॻे ऐं ड्राई लॻे, सम्झो हीट स्ट्रोक आहे। सही। ऐं हीट स्ट्रोक जी ट्रीटमेंट आहे त उनखे कंहिं सुठी थधी जॻह ते खणी वञो, बर्फ़ जो इस्तेमालु करियो, थोरो AC जो इस्तेमालु करियो। मेजॉरिटी ऑफ द टाइम जेकॾहिं मलेरिया गॾु न आहे ठीकु त उहो मरीज़ सर्वाइव, पेशेंट वीचारो सर्वाइव थो करे वञे ऐं 2 कलाकनि चइनि में बहितर थो थी वञे। पर जेके उन सां को मॉर्बिड माना के मिलियल बीमारियूं गॾु आहिनि त पोइ मेजॉरिटी ऑफ द टाइम घणे वक़्त में उहो रिवर्सेबल कोन थो थिए ऐं हाइपर पारेक्सिया उनखे चवनि था उहो थी थो वञे, 106 डिग्री खां मथे टेम्परेचर थियो वञे। पोइ वापसी ब्रेन जो असांजो थर्मोस्टेट जेको पियो आहे सेंट्रल दिमाग़ में, जेको असांजो टेम्परेचर मेंटेन थो करे, थोरो टेम्परेचर थियो त पघर थियणु शुरू थियो, या असीं चवंदासीं यार बटण खोले छॾियूं हवा लॻे, उहो सोच सॼी हली थी वञे। पोइ अल्टीमेटली डेथ इज़ द थिंग, यानी मोर्टेलिटी जा चांसिस पोइ हुन में वधी था जेकॾहिं अर्ली हुनजी मैनेजमेंट जे लाइ उन कोशिशि नथी कजे। अच्छा, मूंखे नंढड़ी अफ़ज़ल साहिबु ब्रेक लाइ चयो पियो वञा, हिकिड़ी नंढड़ी ब्रेक वठंदुसि। ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं त असां इन ते थोरो ॾिसंदासीं, गौर करण जी कोशिशि कंदासीं त असां ॾिठो त कंहिं ज़माने में असांजे हिन एनवायरमेंट में ही जेके हाई राइज़ बिल्डिंग्स आहिनि उन्हनि जो वजूदु घटि हो। उनखां अलावा वणनि ऐं जेके प्लांटेशन हुई उहा काफ़ी हद ताईं असांजे शहरनि में असांखे नज़र ईंदी हुई। त इहे हाई राइज़ बिल्डिंग्स ऐं प्लांटेशन जो न हुजणु इहो असांजे हिन एनवायरमेंट या हिन माहौल खे केतिरो नुक़सानु पहुचाए पियो, इन हवाले सां असां तव्हां सां गुफ़्तगू कंदासीं। व्यूअर्स, प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां सां गॾु आहिनि प्रोफेसर डॉक्टर अफ़ज़ल जूणेजू साहब। गुफ़्तगू असां कयूं पिया हिन प्रिवेलिंग सिचुएशन में जेका हीट जो जेको वेव आहे उहा हले थी पई ऐं हुन हीट जे करे असांजे जिस्म ते जेके हुनजा असरात पवनि था उन हवाले सां। ऐं डॉक्टर साहिबु जीअं ब्रेक खां पहिरीं मूं तव्हांखे ॿुधायो पिए त बल्कि तव्हांखे चाहियो पिए त हिन ते कुझु रोशनी विझो त हीअ जेके हाई राइज़ बिल्डिंग्स आहिनि एनवायरमेंट में जेके असांखे हींअर नज़र अचनि थियूं ऐं प्लांटेशन जो न हुजणु, वणनि ॿूटनि जो न हुजणु, असां ॾिठो त कंहिं ज़माने में वॾनि वॾनि रोडनि ते जॾहिं असां मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां ज़िक्र कयूं मीरपुर ख़ासि रोड ते त ॿिन्ही पासनि खां हिकिड़ो वणनि जो जाल हूंदो हो। ठंडी सड़क बि एग्ज़ैक्टली ठंडी सड़क ते इहे वणनि जो जाल हूंदो हो ऐं उन्हनि वणनि जे करे हिकिड़ो जेको एनवायरमेंट आहे उहो कुझु बहितर असांखे लॻंदो हो। त इन्हनि जे करे जेका शइ हीअ थिए पई उन जा असरात बि इन ते पवनि पिया। बिल्कुलु सही चयो तव्हां, बिल्कुलु सही पॉइंट आउट कयो था। वण जेके आहिनि स्पेसिफिकली असां वटि सिंध में जेके वण आहिनि जिन जे करे असांखे टेम्परेचर 4 खां 6 डिग्री घटि थो मिले। ठीकु। हेठि हीट जी वेव जेका किरे थी उन में असांजो निम आहे, उन में असांजो असीं चऊं बड़ जो वणु आहे, असां जेके खणी अचूं ॼमूं जो वणु आहे। इहे उहे वण आहिनि जेके रोकीनि था हिते ऐं हले थो। अहिड़े नमूने सां थर जे इलाइक़े में हलिया वञो त कंडी आहे, ॼार जो पुराणो वणु आहे, बबर आहे। बबर थर वारे पासे घटि थो थिए पर इहे जेका आहिनि उहे बि तव्हांखे हेल्प करे सघनि था जीअं थिए। असां छा कयो जो कुहाड़ियूं खणी काहे पियासीं वणनि जे पुठियां, जिथे मिले उनखे वढियो। सोचियोसीं कोन त केतिरे टाइम थिए थो, वधे केतिरो थो, इनखे वधण में केतिरो टाइम थो लॻे। ऐं असांखे सभ खां बहितरीनु शइ जेका असांजे सर्वाइवल जे लाइ ज़रूरी आहे इन टेम्परेचर खां अलावा उनजो नालो ऑक्सीजन आहे। सही। केतिरा लीटर ऑक्सीजन खणे थो। असीं कार्बन डाइऑक्साइड जेका एमिट पिया करियूं निकिरे पई असां मां इहा ख़राबु गैस, उनखे एब्ज़ॉर्ब थो करे। इहो छिटो उनखां पोइ वणनि खे जिथे वणु मिले उते वढियो, या त अहिड़ो वणु आड़ियो जंहिंमें इहो पावर घटि हुजे जो हीट जी वेव खे बि घटि रोके ऐं तव्हांजी ऑक्सीजन बि घटि ठाहे। यार इन जो पोइ उन निश्चय नुक़सानु थींदो। ॿी जॻह तव्हां कई हाई राइज़ बिल्डिंग जी, तव्हां ॾिसो किथे बि दुनिया में जिथे घर ठहियल आहिनि, जेतिरी घर जी साइज़ ओतिरी साॻी ज़मीन अॻियां ऐं पुठियां बचियल रेज़िडेंसी स्पेसिफिकली में।
थियल हो, उन में बचियल। उन खां पोइ ईअं कोन हो त हिकिड़ी बिल्डिंग ॿी बिल्डिंग सां गॾु लॻी पई आहे, तव्हांखे हवा जो जेको फ्लो आहे उहो न थी सघे। तव्हां हिते ॾिसो हैदराबाद खे चवंदो आहे छाजो शहर, मंगन जो, ऐं मंगन जो जेको डायरेक्शन हूंदो हो साईं, उहो ओलहे जे तरफ़ ऐं ॾखण जी तरफ़ हो, त हवा क्रॉस थी उन मां वञे ऐं हली अचे। हाणे छा आहे, अच्छा उन खां पोइ जेका बिल्डिंग जी दीवार हूंदी हुई उहा सुठे कंहिं शइ जी ठहियलु हूंदी हुई, ऐं घटि में घटि 12 इंच ताईं फुट खां मथे ताईं मोटो हूंदो हो, ऐं हाइट जेका आहे उहा बि उनजी सुठी हूंदी हुई। हाणे तव्हां हलिया अचो फ्लैटनि में, फ्लैट ते जेकॾहिं तव्हां हीअं सिधो थी करे इतफ़ाक़ सां कंहिं फ्लैट में हथु मथे विधायो त पखे सां तव्हांजो हथु कटिजी वेंदो। मां छित बि हली, तव्हांजो पासे वारो पोर्शन त वियो, छित बि ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं का गरमाइश जी लहर या हवा अचे थी फासे थी त उहा उते फाथी पई आहे, उनखे निकिरण में वीचारे खे टाइम थो लॻे। ऑक्सीजन सिचुएशन अलॻि उन ते टुटी पई आहे। सो इन में को शक न आहे त इन्हनि जो इन्वायरमेंट जो वॾो फ़र्क़ु पियो आहे, ऐं जेके पाण वटि ॿेला हुआ सिस्टम उहे तबाह थिया, उन्हनि जो खानो ख़राब जो वॾो थियो। उनखां पोइ जेके पाण चऊं त भई ॾिनी वई जेको ज़मीन खे खाद ॾिनी वई, उन खाद ॿेड़ो ॿोड़ियो। असां अचनि था माण्हू हींअर घणा वीचारा बीमार, साईं असां त हैंडपंप जो पाणी पीअंदा आहियूं, इहो त पाणी ई कोन पियूं, पोइ छो बीमार थिया आहियूं? यारो जेको ज़मीन में भाण ॾिनोसीं उन भाण ऐं हैंडपंप सां गॾु मिलिजी आयो, ऐं तव्हां ते इहो इफेक्ट कयईं। सो इन में को शक न आहे, असां इन खे जेको नेचुरल प्रोसेस हुआ उन्हनि खे रोकियो, उन्हनि जो ॿेड़ो ॿोड़ण में वॾो किरदारु अदा कयो, ऐं उन किरदार जे करे बि असांखे इहे सज़ाऊं भुगतणियूं पयूं। बिल्कुलु ठीकु। सो आउं सम्झां थो त जेकॾहिं पाण इलाही, अच्छा उनखां पोइ ॿी बि तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॾिसो, आउं हींअर जेका शर्ट पाए वेठो आहियां, हीअ असांजी गर्मीअ जी शर्ट कोन हुई सिंधियुनि जी, सिनड़ो कपिड़ो जंहिंमां हवा क्रॉस थी सघे, टुवाल मथे ते, या अंगोछो ॿधंदा हुआ माण्हू हेठि वीचारा उन बचण जे लाइ, मलमल जो जेको इस्तेमालु थींदो, त उहे बि हिकिड़ो तव्हांखे गर्मीअ खां बचाइण में मदद कंदा हुआ। ऐं घर जो रुख जेको रखंदा हुआ, ख़ासि तौर ते पाण वारे पासे अपर सिंध खे छॾे करे, उते बि ईअं कनि था जो ॾाखिणी तरफ़ ऐं ओलह तरफ़ जिन हवा समुंड जी अचे थी उन ई तरफ़ रुख हूंदो, दरियूं हूंदियूं ताकी हुन मां हवा क्रॉस थी वञे। बिल्कुलु। ऐं रोडनि जो डायरेक्शन बि ईअं हूंदो घणो करे त हितां हवा क्रॉस थी साम्हूं अचे ऐं माण्हू उन मां पास थी वञे, फलाणो थिए। सो इहे सभु ॻाल्हियूं असां तबाह कयूं, ऐं जॾहिं असां तबाह कयूं ऐं नेचर खे असां धकु करण जी कोशिशि कई त अल्टीमेटली उनजो एंड हींअर भुगतियूं। बिल्कुलु ठीकु आहे। ऐं जे इनखे सही न कयोसीं, वणनि जी पोखाई खे, हर को माण्हू पंहिंजे घर जे अॻियां वण न पोखींदो, उनजो केयर न कंदो, उनखे पाणी न ॾींदो, त उन सॼे जी तबाही थिए। त इनखे छॾियो, तव्हां ॾिसो कि जेके वणनि में वेठा पिया पखी जेके असां चऊं, उन पखियुनि जो बि वीचारनि जी गड़बड़ थी वई आहे। तव्हांखे झिरकी केरु ॾिसणु विसरंदी हुई, जंहिंखे गवड़िया चवंदा आहिनि इंडियन, उहो ई ग़ाइबु थी वई। उनखे उन लाइ पाणी विझणु, उहो रखणु, उनखे ॾियणु। ऐं कल्ह तव्हां मूंखे टेलीफोन कई, तव्हां चयो साईं तव्हांजे हिते इहे कोयल पई ॻोल्हे, त मुंहिंजे यार हिते निम बीठल आहिनि, उन करे हुन में आहिनि। सही, वॾी इन्वायरमेंट उन में उनजी वेठी आहे जानवरनि जी। बिल्कुलु ठीकु आहे। यानी जेकॾहिं तव्हां वटि प्लांटेशन आहे, कुझु वण तव्हां वटि रखियल आहिनि, त न सिर्फ़ु उन्हनि प्लांट्स जे करे जेको फ़ाइदो थिए थो, बल्कि उन्हनि में जेके पखी अची वेहनि था उन्हनि में अखेरो करे उन्हनि जी जेका अफ़ज़ाइश थिए थी, इहो बि हिकिड़ो इन्वायरमेंट खे बहितर करण जो हिकिड़ो तरीक़ो, हिकिड़ो ज़रियो आहे। साईं ॾिसो, टेम्परेचर जी वेरिएशन 6 खां 8 डिग्री टेम्परेचर तव्हांजो रिड्यूस थिए थो। डेफिनेटली। हाणे जॾहिं एतिरो तव्हांखे टेम्परेचर जो फ़र्क़ु थो थिए वण जे करे, उन वण खे वेठे वेठा आहियूं, पॉपुलेशन वधंदी वञे, काठी छॾीसीं कोन, वण खे वॾे पूरो करे छॾियोसीं, ओवर पॉपुलेट थींदा वञूं, हिक ॿिए जो साहु खणणु, टेम्परेचर रिलीज़ थियणु, उन ई हणी खानो ख़राबु करे छॾियो। मुंहिंजो ख़्यालु आहे त तव्हां बि जंहिं एटमॉस्फेयर या जंहिं एनवायरमेंट में रहिया आहियो, उहो हिकिड़ो ॿारहाड़ीअ जो, हिकिड़े इंटीरियर जो एनवायरमेंट हुयो, जिते तव्हां वणनि जे हेठां इलाही माण्हुनि खे, कुझु वणनि जी जेके वॾा वॾा वण हुजनि था उन्हनि जे हेठां वेही कचहरियूं करणु, वेही ॻाल्हियूं करणु, ऐं उन वण जे हेठां वेही सॼी इन एनवायरमेंट जो मज़ो वठणु, उहो हाणे सॼो सिस्टम हिन वक़्तु असांखे नज़र नथो अचे। साईं असां वटि सांगड़ वारे पासे हयात जूणे साहब हूंदो, वॾो माण्हू हो, उनजा 2 वण पोखियल हुआ वॾा, ऐं 2 वॾा वण पोखियल हुअसि। हिकिड़े खे चवंदो शिमला, ॿिए खे कश्मीर जो इलाइक़ो नालो वठंदो। जॾहिं सिज जी रोशनी उभर वारी हूंदी तॾहिं हिन पासे खटूं खणी ईंदा हुआ, वरी कचहरी ते ॿिए पासे।
टेम्परेचर माण्हू हलिया पियो कुदर पॉपुलेशन घटि हुई ऐं उन एनवायरमेंट खे बहितर पियो कयो। त पाण वरी वियासीं पंहिंजे टॉपिक ते। ठीकु सर, हाणे मूंखे इहो ॿुधायो त हिन वक़्तु जेका गर्मी जी जेका वेव आहे, इन वेव जे करे जेके माण्हू ॿाहिरि कमु करण लाइ निकिरनि था, को लेबर जे लाइ को निकिरे थो या कंहिं बि कम जे हवाले सां, त उन्हनि खे तव्हां कहिड़ो मशवरो ॾियणु चाहींदव? इन सां कहिड़ा असरात जिस्म ते, दिमाग़ ते कहिड़ा असरात पइजी सघनि था? अदा जेको असां जेकॾहिं खल चऊं, स्किन चऊं, लार्जेस्ट ऑर्गन ऑफ द बॉडी आहे। ठीकु आहे। उन खल ते जेके असां वटि कामल थियनि था उहे गर्मी दाणा घणे में घणा। ठीकु। पोइ इन्फेक्शन ऐं बॉइल जंहिंखे ॻड़ चऊं उहे। ठीकु। उनखां पोइ जेकॾहिं अची वञो अलाह पनाह ॾे त कैंसर, बेज़ल सेल कार्सिनोमा हिकिड़ो आहे, स्क्वामस सेल कार्सिनोमा, उहो इन्हनि पोजिशन में कमु। सो ईअं इन ते बचंदासीं को, माना हर कंहिं शइ सां असीं पकड़िजी सघूं था। उनखां पोइ ॿियो इहो आहे त इहा जेकॾहिं खल में जेकॾहिं इहे असांखे थधे करणु, टेम्परेचर मेंटेन करण जो सिस्टम न हुजे, जंहिंखे असां पसीनो चऊं था, स्वेटिंग चऊं था या पघर चऊं था, त इहो बि असांजो ॿेड़ो ॿोड़े। हाणे इन्हनि सभिनि खे जेकॾहिं असांखे बचिणो आहे त असांखे पाणीअ जो इस्तेमालु घणो करिणो पवंदो, टाइमिंग असांखे चेंज करणा पवंदा ॿाहिरि निकिरण जा। त यार हीअ सुबुह जो सवेर तव्हां ॾिठो हूंदो ॿारहाड़ीअ जेके असांजा अपर सिंध जा गरम इलाइक़ा आहिनि, उन में फजर जो पंहिंजे कम ते निकिरी पवंदा माण्हू, ऐं 10, 9:30, 10 बजे वरी वापसि ईंदा। वरी जॾहिं जेको सपेरी जो वक़्तु पास थींदो 3, 3:30 खां पोइ वरी पंहिंजे कम खे लॻंदा ऐं पोइ मग़रिब ताईं उन कम खे सॼी रोशनी मल्हाईंदा हुआ। हाणे उहो सिस्टम इको सॼो तबाह थियो। असां वटि जेके मानी मिले पई उहो राति जो जागे थो, ॾींहं जो सुम्हे थो। बिल्कुलु ठीकु। उन बिल्कुलु अपोज़िट थी वियो। पर जेको हू कॉमन वीचारो माण्हू आहे उनखे पाणी रखणु खपे, कपिड़ो पुसाए मथे ते रखणु खपे, पंहिंजो टाइमिंग सेट करणु खपे। ऐं जेकॾहिं उहो मज़ूर असां वटि वीचारो कमु करे थो, उहो कहिड़ी बि हैसियत सां हुजे, त असांखे उनखे हिन महीने में इन्हनि टाइमिंग्स ते रिलैक्सेशन, हेल्प, पाणी, जूस जेको घर में अवेलेबल हुजे उहो उनखे ॾियणु खपे, उनजी मदद करणु खपे। तव्हां सम्झां थो त इलाही माण्हुनि जी हेल्प थी सघे थी। ऐं रस्ते तां जेके माण्हू वीचारा लंघनि था उन्हनि जे लाइ पाणी जूं थधियूं सबिलूं उहे लॻाइणु खपनि, उनखे ॾियणु खपनि। ऐं जीअं मूं तव्हांखे चयो हींअर असांजो उहो महीनो अचे पियो जंहिंमें असांखे लॻाइणु जी तमामु घणी कोशिशि कंदा आहियूं। त उहो जेकॾहिं थिए, ऐं ॿिया जेको हींअर तव्हां जेको सवेरी ॻाल्हि कई, वण जेकॾहिं पोखियल हुजनि उनजी ख़िदमत कनि, उहे मथे उथनि, उहो टाइम था वठनि, त इलाही शयूं बहितर थी सघनि थियूं। जेके न त पोइ हीट स्ट्रोक में किरी पवंदो ऐं पहुचंदो वञी अल्टीमेटली डॉक्टरनि वटि। असां वटि जेको आहे मेजॉरिटी, जंहिं महिल तव्हांखे चयो असांखे एयर कंडीशन खपे, त एयर कंडीशन लाइट ई कोन्हे। तव्हां इंतज़ारु वेठा कयो, लाइट 2 कलाक आई, इहा अलाए शुक्र जो पाण खे ख़ुशी आहे, हींअर लाइट वेई वरी अची वरी ख़ुशी मिली वई, इन ख़ुशीअ में पिया जियूं। मतिलबु इहा ख़ुशी त असांखे ॾींहं में कई बार असांखे मिले थी, त असां उन ख़ुशीअ जो इज़हार कयूं था। लाइट अचे थी त असां ख़ुशीअ जो। अच्छा, तव्हां जेकॾहिं हींअर थोरो चकर लॻाए ॾिसो, बर्फ़ वारे वटि वञो, उनखे लाइट ई कोन्हे जो बर्फ़ ठाहे। बिल्कुलु। अच्छा, आहे त ईअं करे वेठो आहे। जेका पहिरीं पाण खे अठियाने ई बर्फ़ मिलंदी, उहो हाणे जेको आहे सो 200 रुपए में कोन थी मिले। त उहो बर्फ़ जो पाणी उनखे किथां मिसकिन खे मिले, जा तव्हां उनखे उहो हीट वारी वेव मां पास करियो। पोइ जेका टेस्ट पाण चई मलेरिया जी, उन मलेरिया जी टेस्ट ब्लड जी टेस्ट आहे ऐं एतिरी महांगी कान्हे, जेका असांखे ॿुधाए। मलेरिया जा बि 4 टाइप आहिनि, हिकिड़ा ब्रेन ऐं मसइलो कनि था, ॿिया सिर्फ़ु ई बुख़ार कनि था। त उन्हनि खे माण्हू ओड़े नमूने सां ट्रीट करे त पोइ बहितरी थी वेंदी। ठीकु आहे सर। हाणे इहो अफ़ज़ल साहिबु, हिन वक़्तु जेका सिचुएशन बीहे पई थी गर्मी जी, इन गर्मी जे करे असांखे इहो बि नज़र अचे थो त कुझु ॿारनि में ख़ासि तौर ते डायरिया या दस्तनि जो जेको ट्रेंड आहे उहो घणो नज़र अचे थो। हॉस्पिटलाइज़्ड ॿार थियनि था। इन हवाले सां ॿुधायो त हिन मौसम में इन जा कहिड़ा सबब आहिनि जिन जे करे इहे सभु शयूं थियनि थियूं। नंढड़ी ब्रेक खां पोइ इहे तव्हां ज़रूरु असांखे ॿुधाईंदो। व्यूअर्स, प्रोग्राम में नंढड़ी साई जो वक़्तु थियो आहे। साई खां पोइ जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं। असां गुफ़्तगू कयूं पिया हिन प्रिवेलिंग सिचुएशन
में जेके असांखे हीट वेव जो ही जेको मंज़र आहे उहो असांजे साम्हूं आहे। ऐं इन हीट वेव जे करे जेके असरात इंसानी जिस्म ते पवनि था, ख़ासि तौर ते उन्हनि ॿारनि ते या वॾी उमिरि वारा जेके 50-60 सालनि खां वॾी उमिरि जा माण्हू आहिनि उन्हनि ते, उन हवाले सां असां सां गॾु आहिनि डॉक्टर अफ़ज़ल जूनेजो साहिबु। हा जी, तव्हांजी त वॾी महिरबानी, माफ़ु कजो, तव्हांजी वॾी महिरबानी हो, तव्हां ॿारनि वारी ॻाल्हि हाईलाइट कई। हींअर ॿारनि खे जेके बांबड़ा ॿार पाइनि पिया या थोरो हलनि पिया या ॿाहिरि निकिरी स्कूल त ख़ैर शुक्र हींअर फ़िलहालु बंदि थिया आहिनि, त उन्हनि जे वञण जो जेको ॿाहिरि निकिरण जो हो उहो तमामु घणो आहे। माउ पीउ औलाद असांजो घणो आहे, 8 ॼणा 7 ॼणा ॿार आहिनि, 10 ॼणा असीं ॿार कढे छॾियूं, घिटीअ में हलनि पिया। हाणे जेको मूं तव्हां सां जीअं पहिरीं ॻाल्हि कई, अॻे असांजे वक़्त में इब्राहिम मरूम साहिबु हूंदो, अलाह जन्नत नसीब करे, पीडियाट्रिक जो प्रोफेसर, उहो चवंदो हुओ कामनेस काज़ कहिड़ो आहे ॿारनि में डायरिया जो, त असीं मुख़्तलिफ़ बैक्टीरिया नाला वठंदासीं हुआसीं, चवंदो हुन रोटा वायरस। ठीकु। हाणे जेको असीं ॾिसूं था उहो बैक्टीरियल आहे, मेजॉरिटी टाइफाइड बेसिलस आहे, पोइ ॿिया ग्राम नेगेटिव ऑर्गेनिज़म जेके स्टेन में नेगेटिव अंग्रेज़ी जो लफ़्ज़ आहे, उहे कामनेस प्रेज़ेंट कनि था। हिकिड़ो अहिड़ो बि आहे डायरिया जो सबबु, जेको हिकिड़ी डायरिया वॾो हुजे या नंढो हुजे उन जी डेथ करे सघे थी, ऐं उन जो नालो विब्रो कॉलरा आहे। सही। ऐं विब्रो कॉलरा पाणीअ मां, हिकिड़े पाणीअ मां ॿिए ताईं पहुचंदी आहे, ऐं उहो उनजो खानो ख़राबु करे थी। त असां ॿार खे ताज़ो मानी ॾियूं, पाणीअ जो उनजो ख़्यालु करियूं, ॿाहिरि कंहिं किचिरे उन में कोशिशि करियूं त न वञे, ऐं जेकॾहिं इहो असां कंदासीं पिया त ॿारु बचंदो। हाणे जॾहिं ॿार खे डायरिया थी वई त पोइ महिरबानी करे उनखे असांखे ॾिसणो पवंदो त डिहाइड्रेशन केतिरी थी आहे। उन लाइ जेको कामनेस आहे, नंढो सफ़ा ॿारु आहे, त हिते तारुओ जेको हूंदो आहे, जेको फोंटनेला चइबो आहे, इहो हेठि लॻो पियो हूंदो। मुंहं में हथु विझंदासीं, ज़बान असांखे ड्राई महसूसु थींदी, स्किन खे पकिड़े खल खे मथे रखंदासीं त छिकिजी मथे हली ईंदी। इहे 2 टे शयूं असीं ॾिसंदासीं। ऐं सेंसिस जेके हुनजा जेके ॿार में इन शॉक जेको थींदो आहे उनखे चइबो हाइपोवॉल्यूमिक शॉक। सही। डायरिया ऐं वॉमिटिंग में उहो जेकॾहिं हाइपोवॉल्यूमिक शॉक थींदो देरि सां आहे, पर जे थियो त इरिवर्सिबल आहे, वापसि हुनजो वीचार जो खानो ख़राबु करे पोइ थो छॾे। अच्छा, वरी हितां पाण खणी जॾहिं ॿार खे भॼूं था हॉस्पिटल, पॉपुलेशन वधीक आहे, बेड जी कैपेसिटी घटि आहे। ठीकु आहे। हिकिड़े बेड ते 5-5, 4-4 ॿार पिया आहिनि। टर्शरी केयर हुजे चाहे फर्शरी केयर हुजे। ठीकु आहे। अच्छा, उनखां पोइ तव्हां जेकॾहिं परचेज़ पंहिंजे खीसे मां करियो त जेको 24 नंबर जो नंढड़े ॿार जो कैनुला हो, जेको पहिरीं असांखे मिलियो पिए 150 रुपयनि जो, हाणे पियो मिले 600-650। बिल्कुलु ठीकु आहे। ड्रिप जेका पाणीअ वारी जेका बोतल चऊं, उन जी क़ीमत टीणी चोड़ी थी वई। जे वठे ॿार जो वीचारा माइट वठनि त, ऐं उनखां पोइ असां न को वायरस न को ॿियो असां वटि छो एतिरी हुनजी ॼाण बुॼाण कोन्हे, असीं अचण सां हुनखे एंटीबायोटिक ते पिटो करियूं, एंटीबायोटिक जेकॾहिं वठे त उन मां पातो। सही। सो उन मिसकिन जो ऐं माउ जो ऐं पीउ जो साईं ॾिसो केरु माण्हू ख़ुशि थींदो त मुंहिंजे मासूम ॿार वीचारे खे कैनुला विझनि ऐं उहो घोड़ा घोड़ा करे। ठीकु। पोइ उनखे ॾिसे वेठो, पहिरीं त रड़ वॾी हुई, जॾहिं उनखे वॉल्यूम वियो हलियो फ्लूड जो, डायरिया वॉमिटिंग में, तॾहिं तव्हां ॾिठो आवाज़ु सफ़ा कीअं वांगुरु ॿारड़ो ॾियणु शुरू कंदो आहे, चयो यार सम्झ न आयो त खानो ख़राबु थियण वारो आहे। अच्छा, पोइ वरी जेकॾहिं असां हिकदमि फ्लूड ॾियूं त लंग ते इफेक्ट करे सघे थो, त कीअं ॾियणु खपे। पोइ चैम्बर केॾो नंढो आहे, माइक्रो जो चैम्बर, उन सां कीअं ॾिजे, इहो कीअं उनखे सेट कजे। सो हिकिड़ो स्पेसिस क़िस्म जो हिकिड़ो सिस्टम शुरू थियो वञे माइटनि जे लाइ बि, ऐं जेकॾहिं को हॾ ॾोखी डॉक्टर आहे त उन वीचारे सां बि इहो थो थिए, ॾिसियो वेठो परेशान थिए त छा कजे। सो यार बचा करियो, बचा इलाज खां कई गुना बहितर आहे। बिल्कुलु सही आहे। ऐं उन में ॿारनि वीचारनि खे खाधो ताज़ो ॾियो, घटि ॿियो नथा करे सघूं त पाणी ताज़ो ॾियो, ॿियो नथा करे सघो त हिकिड़ी चिपटी लूण जी, ग्लूकोस जो अधु चिमिचो या खंड जो अधु चिमिचो मिलाए उहो ॿार खे कंहिं शइ में ठाहे ॾियो। ORS बेसिकली छा आहे, इहो आहे, ॿियो कुझु कोन्हे, त बहितर थी वञे। ऐं उनखे हिन जेको मुसीबत में असां पऊं था इन खां बची पऊं। घर में जेको तव्हां वटि पाणी अचे थो पीअण लाइ, हर को नथो वठी सघे मिनरल वाटर, उन में के सुठा आहिनि के ख़राबु आहिनि, छो जो असीं हिते बेसिकली पैसा कमाइण वारी क़ौम आहियूं। हाणे पाणी जेको सुठो आहे उहो 1 लीटर उनजो ऐं 1 लीटर खीर जो तक़रीबन इक्वल आहे, तव्हां वठो उहो सॼी बराबरि। सो असां जेकॾहिं घर में
पाणीअ खे गरम करे पोइ थधो करे कंहिं मट में ई रखी छॾियूं जीअं पंहिंजे ज़माने में हो त बि बहितरी ॿार खे थी सघे थी। अहिड़े नमूने सां पोड़ा आहिनि। पोड़ो ख़ासि तौर ते उहो माण्हू जेको किरी पियो आहे, उन मां असांजो मतिलबु सभु निकिरी वियो। असां उनखे खाई पूरो करे छॾियो, हाणे पियो आहे मंझीअ ते, उथी मुश्किल सां थो सघे, चुरी मुश्किल सां थो सघे। भई यार हुनखे 8-10 गिलास पाणीअ त खपनि। सही। त उन पेशाब त ठहे, खाधो खुराक खपेसि, मच्छर खां बचण लाइ मच्छरदानी खपेसि। सही। यार असांखे केरु उनजो करिणो आहे? सभु कुझु करे उनखे हाणे फिटो करे छॾियोसीं। ठीकु आहे। छॾियोसीं बाबा पियो आहे, ऐं बाबा साईं चाचा साईं चाचा ईअं बाबा त ईअं हूंदो आहे, ख़ुदा जा बंदा किथे हूंदो आहे ईअं? तव्हां हुनजो केरु करियो? उनखे ॾिसो। तॾहिं त कई दफ़ा अलाह जे रसूल फरमायो, हदीसूं बि असांजूं आयूं, इन में कोन आयो त ॿार जो ख़्यालु करियो। इहा कुदरती अमल हो, चए पंहिंजी माउ पीउ जो ख़्यालु करियो, पंहिंजी माउ पीउ। कई दफ़ा पुछूं कंहिंजो करियूं, जे माउ जो, कंहिंजो करियूं माउ जो, पोइ चई पीउ जो बि करियो। बिल्कुलु ठीकु आहे। त असां उनजो केयर कंदासीं त कुझु थींदो। अच्छा, हाणे इन हवाले सां मूंखे इहो ॿुधायो त नॉर्मली हिन मौसम में जेको पाणी असीं वापरायूं था, यानी जेको पाणी असां पीऊं था, उहो तव्हांजे अंदाज़े मुताबिक़ केतिरो हिन वक़्तु असांखे ज़रूरत आहे जो असां पंहिंजी जेका डिहाइड्रेशन आहे उनखे कंट्रोल में रखी सघूं, त डिहाइड्रेट न थियूं, असांजे जिस्म मां पाणी जी घटिताई न थिए? केतिरो पाणी हिन मौसम में तव्हां रिकमेंड कंदो त घटि में घटि पीअण जी ज़रूरत आहे? जेको ॿार 7 साल 5-7 साल जी उमिरि जो आहे उनखे तव्हां 1.5 लीटर ताईं, ऐं जेको वॾो आहे उनखे 4 खां 5 लीटर पाणी वठणु खपे। 4 खां 5 लीटर पाणी जो मक़सदु आहे त 12 खां 16 गिलास वठणु खपे। ठीकु आहे। उहे बचा कनि था। हाणे इहो पाण आयासीं हिकिड़ो हीट स्ट्रोक जी तरफ़। ॿी जेका हाणे अचे पई 2-3 ॾींहं में, जंहिंमें ड्राई हवा कोन हूंदी, ह्यूमिड एंड हॉट हूंदो, जेको हींअर शुरू थी वियो आहे तक़रीबन। ह्यूमिड एंड हॉट में जेके मेजॉरिटी पेशेंट असां वटि ईंदा आहिनि, उहे हाणे त कारखाना पाण वटि अलाए फज़ ख़तमु थी विया, पाण माण्हू विहारे छॾिया आहिनि जेके पिननि ऐं खाइनि। पर जेकॾहिं कारखानो खुलियलु हुजे हाणे कारखाना, त पहिरीं माण्हू जेके ईंदा हुआ उहो कारखाना एनवायरमेंट कंजेस्टेड हूंदी हुई, घणा हिकु मज़दूर घणा वीचारा हिक हंधि कमु कंदा हुआ, ऐं उहे ईंदा हुआ असां वटि बेहोशी हालत में। सही। ऐं जॾहिं बेहोशी हालत में ईंदा हुआ, असीं जेके लाल बत्ती चवंदा हुआसीं, या वार्ड में ईंदा हुआ मेडिकल जे, या खणी ईंदा हुआ त ॾिसंदा हुआसीं उन ते हथ रखंदा हुआसीं, थधा लॻा पिया हूंदा हुआ ऐं डिसओरिएंटेड हूंदा हुआ, ख़बर कोन पवंदी ॻाल्हाइनि छा पिया कनि, या बेहोश हूंदा हुआ। उन कंडीशन खे अंग्रेज़ीअ में हीट एग्ज़ॉशन चइबो आहे। माना हुनजे सॼा सिस्टम जेके एवापोरेट करे टेम्परेचर खे मेंटेन करे सघिया था, उन में खल हुई, उन में स्वेट हो, उन में पाणी हो, उन में जेको आहे असांजो साहु हो, इहे सभु ॻाल्हियूं पूरी थिए। पेशाब बि इवन जेकॾहिं असां पाणी घटि पीअंदासीं त पेशाब घटिजी वेंदो, ऐं उलझी कंसंट्रेटेड यूरिन ठाहिण पेशाब शुरू कंदो। त माना मुंहिंजो इहो पाणी वञे न। सही। उहो ईंदो हो पेशेंट इहो, या ॾिसंदा हुआसीं हुनखे, तॾहिं असांजा वीचारा उस्ताद हूंदा वॾा हुआ, चवंदा यार हीट स्ट्रोक आहे या हीट एग्ज़ॉशन आहे। ठीकु। असीं त साईं घणो करे असां कोशिशि कंदासीं, उहे असांखे वीचारा ॿुधाईंदा हुआ, चवंदा बाबा ते हथु रखो, ही मॉइस्ट आहे, माना पुसल लॻे थो, ऐं साईं हीअ हीट एग्ज़ॉशन आहे। ठीकु आहे। हाणे हीट एग्ज़ॉशन जी ट्रीटमेंट वरी IV फ्लूइड्स आहिनि। ठीकु आहे। वरी जेको ड्रिप लॻायो, उन में जेको आहे इलेक्ट्रोलाइट सभु ॾियो, नॉर्मल सेलाइन ऑन द टॉप, पोइ तव्हां इहे ड्रिपूं लॻाईंदा ऑटोमेटिकली पेशेंट जो ब्लड प्रेशर मेंटेन थिए थींदो, ओरिएंटेशन बहितर थी वेंदी, ऐं होश में सही अची वेंदो। उन्हनि खे असीं माण्हुनि खे इहो चवंदा आहियूं त बाबा तव्हां जिथे कारखाने में कमु करियो था, पाण सां गॾु नमकोल वारो पाणी खणी वञो। ठीकु आहे। हिन वक़्तु उनजी तमामु घणी ज़रूरत आहे, जो नमकोल जो पाणी जेको आहे सो गॾु हुजणु घुरिजे। उहो ॿारनि जे लाइ, वॾनि जे लाइ, जिते बि हुजनि उन्हनि खे इस्तेमालु करण जी ज़रूरत आहे। फाइनली 30 सेकेंड्स जो हिकिड़ो टेक होम मैसेज जेको तव्हां पेरेंट्स जे लाइ ऐं उन्हनि जे ॿारनि जे लाइ ॾियणु चाहियो। मुंहिंजा साईं ऐं बचनि जे लाइ इहो चवणु थो चाहियां, मुंहिंजा पंहिंजा नंढड़ा ॿार आहिनि, इहे मासूम आहिनि, गुल आहिनि, इन्हनि जो घणे में घणो ख़्यालु करियो। उन्हनि खे सिज जी रोशनीअ में निकिरणु न ॾियो, उनखे कंहिं ताज़ी खाधे खां सवाइ ॿियो खाधो न ॾियो। कोशिशि करे पाणी जेको आहे उनखे उॿारे थधो करे पोइ इस्तेमालु करियो, ताज़ो करे पोइ इस्तेमालु करायो, त इनशा अलाह साईं कंदो। ऐं ॿियो जेकॾहिं कंहिं में बि शक लॻे थो
ते नमकूल जंहिंजो नालो ORS आहे, अञा उहो ख़ुदा जे फज़ल सां एतिरो महांगो कोन थियो आहे, उनखे तव्हां इस्तेमालु करियो त शाक ऐं ॿिया प्रॉब्लम उन में बहितरी थींदी। थैंक यू वेरी मच, थैंक यू वेरी मच। व्यूअर्स, अॼु की गुफ़्तगू असांजी जेका प्रिवेलिंग सिचुएशन आहे हीट वेव जी इन ते गुफ़्तगू कई आहे, ऐं मूंखे हलंदे हलंदे इहो चवण जी ज़रूरत पए पई त हिन वक़्तु जॾहिं आउं प्रोग्राम करणु आयुसि पिए त मूं ॾिठो त मोटरसाइकिलुनि ते नंढा नंढा ॿार जेके मोटरसाइकिलुनि ते हलाइण वारा ड्राइवर जेके पाण सां गॾु उन्हनि ॿारनि खे वठी हिन गर्मी वारे मौसम में हलंदा पिया था वठनि, उन्हनि खे गुज़ारिश आहे त हू पंहिंजे नंढनि मासूम ॿारनि खे हिन मौसम में एटलीस्ट हिन टाइम ते मोटरसाइकिलुनि ते खणी न निकिरनि, छाकाणि त उन सां गॾु न सिर्फ़ु हीट बल्कि हीअ जेका हवा गर्म हवा जेका उन्हनि जे जिस्म ते लॻे थी उहा बि उन्हनि जे लाइ नुक़सानकार आहे। सो तव्हां पाण बि हिन मौसम में कोशिशि कयो जेतिरो घटि निकिरी सघो ऐं उन्हनि ॿारनि खे जिन मासूम ॿारनि खे हीअ हीट या हीअ गर्मी नुक़सानु पहुचाए थी उन्हनि खे पिणु पंहिंजे घरनि में महफ़ूज़ रखो ताकी हू सिहतमंद रही सघनि। ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त, अल्लाह भाई।